सिंधु दरिया में 6 नवा केनाल कढण सिंध लाइ मौत समझौता। एक तरफ चोलिस्तान की बंजर जमीन के आबाद कयो पियो वञे, बे पासे सिंध के आबाद जमीन के बंजर कयो पियो वञे। सिंधु दरिया असांजी 6 रग है। असांखे सिंध के जियापे लाइ दरिया वहंदड़ खपे। पानी जो हिकड़ो फुड़ो भी न ॾींदासीं। हैदराबाद में सिंध रवादारी कमेटी के अॻुवाणनि जो सिंधु बचायो मार्च दौरान खिताब। ओल्ड कैंपस का प्रेस क्लब ताईं निकतल मार्च में न्याज कालानी, सिद्धू नवाज गांगुरो, पुनियल सारियो, उमरा समो, अमर सिंधु, ताज जोयो, जामी चांडियो, यूसुफ लगारी, बख्शल थलो, आलिया बख्शल, आयशा दारेजो, बदर चना, बख्तावर जाम, शबनम गुल, पुष्पा कुमारी, रुखसाना प्रीत, गुलबदीन जावेद मिर्जा, फातिमा मजीद, सूफी जूनियर जानड़ जन ऐं ॿियनि नाले वारनि अदीबनि ऐं शाइरनि, लेखकनि ऐं सियासी तोड़े समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि जी वॾे अंग में शिरकत। कराची में JUI जी मेज़बानी हेठ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सिंधु दरिया मां नवा केनाल कढण ऐं इरसा एक्ट में तरमीम के रद्द कंदे मुल्क गीर एहतजाज जो चिता हजी छॾियो। APC में वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, पीपुल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़ो, सूबाई वज़ीर जाम खान छोड़ो, JUI अॻुवाणनि मौलाना अब्दुल कयूम हालेजवी, मौलाना राशिद महमूद सुमरो, मुस्लिम लीग नून के बशीर मेमन, जसकम के इलाही बख्श बकत, कौमी अवामी तहरीक के मजहर राहुजे, जमायत इस्लामी के हाफिज नसरुल्ला, अवामी नेशनल पार्टी के यूनिस बोनेरी, MQM के अब्दुल हसीब और बेन तंजीमुन के अॻुवाणनि की शिरकत। वडे वज़ीर मुराद अली शाह ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त सिंधु मां केनाल कढण वारो मामलो कौमी मुफ़ादन वारे गडियल काउंसिल में उतारियो है ऐं इरसा में सिंध के मेंबर चोलिस्तान केनाल ते सख्त एतराज़ कियो है। सिंध के हिस्से जो पानी चोरी करण न ॾींदासीं। JUI अॻुवाण मौलाना अब्दुल कयूम हालेजवी ऐं राशिद महमूद सुमरे चयो है त JUI 13 पार्टियुनि के एक पेज ते आणे सिंध जो केस विढ़ियो है। समूरियूं सिंध दोस्त दुरियूं पानी मामले ते किरदार अदा कनि। सिंधु दरिया ते को भी केनाल कबूल न है, सिंध सुकाइण न ॾींदासीं। हैदराबाद में एंटी केनाल एक्शन कमेटी के सॾ ते आबादगारनि जो गुल सेंटर का रेडियो चौक ताईं पैदल मार्च। आबादगार तंजीमुनि के अॻुवाणनि सैयद मीरा मोहम्मद शाह, महमूद नवाज शाह, नवाब ज़ुबैर टॉलपुर, बशीर अहमद शाह ऐं ॿियनि जी शिरकत। खारजी दहशतगर्द अफगानिस्तान का पाकिस्तान में दाखिल थियण जा इतला। नेक्टा मुल्क में दहशतगर्दी के खतरे जो अलर्ट जारी करे छॾियो। सूबाई हुकूमतुनि के सिक्योरिटी सख्त करण जूं हिदायतूं। नेक्टा जो चवणु आहे त खारजी दहशतगर्द अफगानिस्तान रस्ते पाकिस्तान में दाखिल थियण जा इतला आहिनि। दहशतगर्द वॾनि शहरनि समेत 24 नवंबर ते PTI जे एहतजाज के भी निशानो बणाए सघनि था। खैबर पख्तूनख्वा हुकूमत भी थ्रेट अलर्ट जारी करे छॾियो। खैबर पख्तूनख्वा के घरू वज़ारत जो चवणु आहे त खारजी दहशतगर्दनि इस्लामाबाद में PTI के एहतजाज दौरान आपघाती हमले जो मंसूबो जोड़ियो है। लाॻापियल इदारा दहशतगर्द वाक़िअनि के नज़र में रखंदे हिफ़ाज़ती कदम खणनि। वफ़ाक़ी हुकूमत PTI जो एहतजाज रुकाइण की कोशिश में रुधल। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो हिकु भेरो ॿीहर PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर के फोन। घरू वज़ारत के तर्जुमान मूजिब घरू वज़ीर मोहसिन नक़वी इस्लामाबाद हाईकोर्ट के हुकुम तहत PTI चेयरमैन के फोन करे सुभाणे बेलारूस के आला सतह वफ़द के इस्लामाबाद आमद ऐं बेलारूस के सदर बाबत तफ़सीली तौर आगाह कियो। बैरिस्टर गोहर जो चवणु हो त पार्टी से सलाह मशवरे बाद जवाब ॾींदसि। बैरिस्टर गोहर के जवाब जो इंतजार है। वफ़ाक़ी हुकूमत PTI के एहतजाज रोकण लाइ इस्लामाबाद सील करे छॾियो। खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब खां वफ़ाक़ी राजधानी ॾांहुं ईंदड़ वींदड़ रस्ता बंद। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट भी बंद कई वई। 30,000 खां वधीक पुलिस, रेंजर्स ऐं FC जा जवान मुक़रर। सरकारी तोड़े निजी तालीमी इदारा भी बंद। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जा समूरा हॉस्टल, रेस्टोरेंट ऐं होटल खाली कराया विया। तहरीक इंसाफ सुभाणे हर सूरत में इस्लामाबाद ॾांहुं मार्च करण ऐं D चौक ते धरणो हणण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आला हाउस खैबर पख्तूनख्वा में PTI जे सियासी कमेटी जो इजलास। बैरिस्टर गोहर, अली अमीन गंडापुर, आरिफ अलवी, शिबली फराद, वकास अकरम ऐं ॿियनि जी शिरकत। PTI अॻुवाणनि सुभाणे हर सूरत में इस्लामाबाद के D चौक ते पहुची एहतजाज रिकॉर्ड कराइण जो फ़ैसिलो करे वरितो।
पीटीआई सां कंहिं बि सतह ते का बि ॻाल्हि ॿोल न थी रही आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि रुॻो बैरिस्टर गौहर सां अदालती हुकुमनि सबबि हिकु भेरो राब्तो कयो। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। अता तारड़ चयो त जॾहिं बि पाकिस्तान में दोस्त मुल्क सीड़पकारी करण ईंदा आहिनि त पीटीआई वारा इहतिजाज शुरू करे छॾींदा आहिनि। बैरिस्टर गौहर खे ॿुधाए छॾियो आहे त अदालत जे हुकुम बाद इस्लामाबाद में को बि एहतिजाज गैर क़ानूनी हूंदो। एहतिजाज लाइ सुभाणे जेको बि इस्लामाबाद जो रुख कंदो उहो गिरफ़्तार थींदो। बुशरा बीवी के वीडियो बयान महांगो पइजी वियो। तकरारी बयान ॾियण ते मुख़्तलिफ़ शहरनि में 6 केस दाख़िल। डेरा गाज़ी खान, राजनपुर, लिया ऐं मुल्तान में हिकु। गुजरांवाला में टेलीग्राफ्ट एक्ट 1885 तहत 2 धार केस दाख़िल किया विया। FIR जे मतन मूजिब बुशरा बीवी हिकु सोचल समझल साज़िश तहत वीडियो बयान जारी करे अवाम जे जज़्बनि खे शियो रसायो। उन सियासी मक़सदनि लाइ बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा वास्ता ख़राब करण जी कोशिश कई। संदसि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। सिंध जे सिहत खाते सूबे में हलंदड़ साल दौरान एड्स जा 2531 केस हुजण जी तस्दीक कंदे रिपोर्ट जारी करे छॾी। सिहत खाते जी रिपोर्ट मूजिब कराची साउथ में 136, मलीर में 120, सेंट्रल में 110, कोरंगी में 100, कराची ओभर में 93, कराची ओलह में 76 ऐं क्यामाड़ी ज़िले में 43 ॼणा एड्स में मुब्तला। हैदराबाद में 304, लाड़कान में 173, मीरपुर खास में 132, खैरपुर में 129, जेकाबाद में 122 ऐं शिकारपुर ज़िले में 112 एड्स जा मरीज़ ज़ाहिर। शहीद बेनज़ीराबाद ज़िले में 104, नौशरो फिरोज में 84, दादू में 71 ऐं जामशोरे ज़िले में 88 ॼणा एड्स में मुब्तला। सकर में 67, सांगड़ में 42, बदीन में 38, कश्मोर में 32, ठटे में 29, मटियारी में 28 केस रिपोर्ट। टंडियोलायर में 26, गोटकी में 24, टंडो मोहम्मद खान में 10, पारकर में 11, सिजावर में 7, उमरकोट ज़िले में एड्स जा 5 केस रजिस्टर्ड। पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी लकी मरवत में पार्टी अगुवान विशाल आज़ाद के कत्ल की मज़म्मत कंदे चयो आहे त विशाल आज़ाद के कत्ल में मुलविस जवाबदारन के गिरफ्तार करे कानून के कटड़े में आंदो वञे। विशाल आज़ाद के कुटुंब के मुकम्मल तोहफ़ुज़ फराहम करण हुकूमत की ज़िम्मेवारी है। पार्टी क़यादत मुश्किल घड़ी में विशाल आज़ाद के कुटुंब से गॾु आहे। असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि एकता ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं तेज़ थी वयूं। मुख़्तलिफ़ शहरनि में जागृता रैलीज़ ऐं तक़रीबूं। 1 डिसंबर ते KTN ऐं कावश जे सॾ ते एकता ईद मल्हाइण लाइ समूरी सिंध पुरजोश। एकता तक़रीबुनि जो सिलसिलो बि जारी।